अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं है मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना के वधीक टे मरीज़ हयाती विञा वेठा। NCOC पारां वधीक 482 नवन केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस जे हकारी केसनि जी शरह 2.95 सेकंड। कौमी असम्बली में मिनी बजट जो पड़ाड़ो मिनी बजट मामले ते अपोजिशन पारां हुकूमत ते छुआ चंडीदे सख्त तनकीद। डिप्टी स्पीकर कासिम शोरी जी सदारत में कौमी असम्बली जो इजलास। नून लीग जे ख्वाजा आसिफ चयो पाकिस्तान हिकु सिलेंडर 1971 में कयो हो, उन खां वधीक ख़तरनाक सिलेंडर हाणे कयो पियो वञे। हुकुमरान पाकिस्तान जी खुदमुख्तारी खे सरेंडर करण वञी रहिया आहिनि। मिनी बजट ऐं मरकज़ी बैंक बाबति बिल खुदमुख्तारी ख़त्म करण जे मुतारदिफ़ आहे। स्टेट बैंक में अॻुवाठी गवर्नर जे नाले ते वाइसरा अची चुको आहे। स्टेट बैंक IMF जे लोकल ब्रांच बणिजी वई आहे। मुल्क हिन वक़्तु आलमी मालियाती इदारनि जी कॉलोनी बणिजी वियो आहे। राजा परवेज़ अशरफ चयो त अवाम अॻुवाठी महांगाई सबबि तबाह हाल आहे। मिनी बजट सां अवाम जे अंजनि में इज़ाफ़ो थींदो। सेनेट इजलास में PP सेनेटर शेरी रहमान पारां कौमी सलामती पॉलिसी ते सवाल उथारण ते हुकूमती मेंबरनि जी मुदाख़लत। वोट अपोजिशन जो सख़्त एहतजाज। अपोजिशन ऐं हुकूमती मेंबरनि जे चेयरमैन जी डाइस आॾो हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो कौमी सलामती पॉलिसी ऐवान में पेश न करण ख़िलाफ़ वॉकआउट। शेरी रहमान जो चवणु आहे त कौमी सलामती जे मामले ते पार्लियामेंट खे बाईपास कयो वियो। कौमी सलामती पॉलिसी सेनेट में छो पेश न कई वई। TTP जे पाकिस्तान ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो आहे। अवां उन खे माफ़ करण ऐं खेनि क़बूल करण वञी रहिया आहियो। छा इन पॉलिसी सां पाकिस्तान महफ़ूज़ थींदो? बिजली ₹4.30 फी यूनिट वधीक महांगी थियण जो इम्कान। नेपरा चेयरमैन माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी बुनियाद ते बिजली महांगी करण बाबति दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। मंज़ूरीअ सां वापेदारनि ते 69 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। नेपरा चेयरमैन जे समूरनि पावर प्लांट्स जी बंदिश जे शेड्यूल नेपरा सां शेयर करण जी हिदायत। पीपल्स पार्टी बिजली जे अघनि में इम्कानी वाध रद्द करे छॾी। शेरी रहमान चयो फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण सां वापादारनि ते 40 अरब रुपयनि खां वधीक भार पवंदो। ग़रीब अवाम खे रिलीफ पैकेज ॾियण जी दावेदार हर ॾींहुं महांगाई जो बम किराइनि पिया। छा वापेदार महांगी LNG सां बिजली पैदा करण जा ज़िम्मेवार आहिनि। तबाही सरकार हिकु साल में बिजली जी फी यूनिट क़ीमत में 18 रुपयनि खां वधीक इज़ाफ़ो कयो आहे। महांगाई खां परेशान अवाम मथां वधीक भार न विधो वञे। हर पार्टी चाहे थी त इस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथ रखे। इस्टेब्लिशमेंट जो फ़ैसिलो आहे त उहा चूंडियल हुकूमत जी साथ ॾींदी। ऑपोजिशन मार्च ज़रूरु करे पर मास में न। पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे। नवाज़ शरीफ़ जे अचण सां को फ़र्क़ु न पवंदो। 3 माण्हू हिते आहिनि। सियासी ताबूत खे खणण जा 4 पावा घुरबल हूंदा आहिनि। इमरान ख़ान जे एजेंडा महांगाई जो ख़ात्मो आहे। वफ़ाक़ी घरवसी शेख रशीद। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिस ते पुलिस जो छापो। ऑफिसरनि खां पुछा गाछा रिकॉर्ड तलब।
DIG ओवर मुक़द्दस हैदर नस्ला टावर मामले की जांच लाइ SSP ओवर अल्ताफ हुसैन की सरबराही में 5 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी। जांच कमेटी में DSP यूसुफ जमाल, इंस्पेक्टर पुष्पन निसार अहमद मेंबर तौर मुक़रर कया पिया। जांच कमेटी सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नस्ला टावर के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच कंदी।